चयो हो न त तूफान ईंदो मूंखे ऐं घर खे वननि वांगुरु खिडेरे छॾींदो। रब बाझ कई, तू होश में अची वई धीअ। अम्मा अम्मा पुत में साह कोने, सूर आहे ॾाढो अम्मा। अलाह कंदो सूर काफ़ूर थी वेंदो। होरिया होरिया सेहत सुधरंदई, ठीक थी वेंदी। अम्मा मरण चाहियां थी। खैर घुर थी है। अम्मा अम्मा ही भी का जिंदगी आ, रोलड़ा ही रोलड़ा, दर्द ही दर्द, न सुकून न वरी साह, रुगो मौत जे मुंह में। न कर गणती, तबियत खराब थई, बिगड़ी वेंदई। जिंदा भी कंहिंजे लाइ रहा अम्मा? मुंहिंजे लाइ, ॿियो कंहिंजे लाइ धीअ? सो बि केसी ताईं? जेसी ताईं हयाती आ, पसाव आ, त पाण लाइ जीऊं, हिक ॿिए जी ॾढो ऐं सहारो थियूं। अम्मा अम्मा सूर, अम्मा नूरी 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 मासी मासी खेता है बादल सूरज जी दवा करे बेहोश थी वई। मारो कर डॉक्टर की वठी आ। मासी तू परेशान न थी, अल्लाह खेर कंदो, मां डॉक्टर के वठी तो छे। नूरी पलांद कयो छफन सोढा लखा जो भेण कवल जो बेवरी कंजो। हाँ थियण घुर्जे खथूरिया, दादन सां मशवरो ज़रूरी आहे शफ़न। छा मशवरो कंदुसि? जेकॾहिं पाण चई न त हिन ॻाल्हि खे ॾिसबो, तूं छो परेशान आहीं? मुंहं जो पनो ई लही हुई। न न मां छो परेशान थींदुसि? अड़े चरिया मां इन जे लाइ चयुमि त मतां सुभाणे दादन न चिड़ी वञे त मुंहिंजी भेण जी वारसीअ जो तव्हांखे हक़ कंहिं ॾिनो आहे? त पोइ न चवंदो तूं बि हिते मां बि हिते, सोढल जी बि त पक थिए न। छो शक थई छा? शफ़न खे या त शक आहे या वरी का ॿी ॻाल्हि आहे। ॿी कहिड़ी ॻाल्हि? ॿी का बि ॻाल्हि कोन्हे का। जेकॾहिं दादन चयो न त ठीकु आहे, न त पोइ बसि मूंखे तव्हां इहो त ॿुधायो दादन मूं महिल जे लाइ छा कयो आहे? हाँ वो भी तॾहिं न जॾहिं तूं बि चाहीं। जावेद शाह साईं मुझे दिल जी त तर्जमानी कई आ। सूरन संघारो कदहिं तां कोन कयव, आयल ओभारो बाड़ो धो बोड़ वहे। सरे मुझे त मथे खां भी मथां गुजरी आ शालती पे बेत। इहो ई त अलमियो आ न जावेद। असां सिर्फ शाह जे पैगाम खे समझूं, उन जी बयान कयल कैफियत खे समझूं त जेकर असीं ईअं हुजूं ई न। शाह साईं इन बैत में दर्द जी इंतहा त बयान कई आ, पर असांजे विसारियल शयुनि खे हमेशा लाइ महफ़ूज़ करे छॾियो। ॿुधो ऐं संघारो जीअं नार, ओभारो, बाइड़। कीअं सर? शाह साईं जे ॿिन सिटुनि जे बेत खे बयान करण लाइ किताब लिखिजी वञे जावेद, किताब। बराबर सर, तव्हां ई समझो, ॿियो केर समझे? जावेद असां सभिनी खे समझणो पवंदो। ॾिस न जावेद, मुख़्तसर कर तोखे समझायां। लतीफ़ साईं चयो आ त दर्द में कॾहिं बि खोट न आई आ। जीअं न ॿाहिरि ॿधो नार ओभारनि ऐं लोटनि समेत ॿुॾी वहंदो आ, तीअं दिल में दर्द जी काई खोट न आहे जावेद। ओ खुदाया, कीअं न दर्द खे शालत पे बयान कयो आहे। जावेद, संघारो लफ़्ज़ जो दुनिया जी कंहिं बि ॿोलीअ में तर्जुमो कोन्हे। पाणीअ जी खोट वक़्तु नारनि खे बीहारियो वेंदो हो त जीअं पाणी गॾु थिए, उन खे संघारो चइबो आहे। ही जेको असांजे समाज में बिरादरनि ऐं ज़ात पात जा फ़र्क़ आहिनि, उन्हनि जे दर्द बि फर्द खे अणखुट दर्द में घेरे छॾियो आहे। पंहिंजो माण्हू पंहिंजे खे तो दर्द ॾे, ईज़ाए चीचराए। अरे छा कमल ऐं छा गोली! अरे जावेद,
कमल केड़ो कुसूर कयो आ? छा कमल कहते बंदूक हलाई आ? तू जवाब दे, कमल छा कयो आ? उन दर्द जे दरिया में हर माण्हू लुढ़ी लावारो थी सघे थो। शाह साहब बि त समाज ऐं फर्द जे अहिड़े दर्द खे महसूस कंदे ॿिनि सिटुनि में बयान कयो आहे जावेद। फुरकान दाही वियो अथई कंहिं वटि? अवल संघार खान वटि वियो आहे, उन जवाब ॾिनुसि। ऐं हाणे? ऐं हाणे रईस अब्दुल मजीद वटि वियो आहे। रईस अब्दुल मजीद इंसाफ़ कंदड़ आहे, उन वटि वियो त मां बि वेंदुसि। मूंखे ख़ातिरी आहे त रईस अब्दुल मजीद नाइंसाफ़ी न कंदो। जा ॻाल्हि हूंदी साई कंदो। फुरकान कूड़ा शाहिद बीहारे फ़ैसिलो खटी सघे थो मेरुला। शाहिद अगरि किराए ऐं कूड़ ते साख खणी वञनि पोइ रईस अब्दुल मजीद छा कंदो? क़ुरान खे ॾिसंदो न। हिकु त साख ॾियणु ऐं वठणु चङी ॻाल्हि नाहे। रईस अब्दुल मजीद बि इन तबियत जो आहे। ॿियो त साख खणणु सुथरी नाहे सचल। बिला शक, पर माण्हू ज़ोर अथई मेरुला। जी किराई ऐं कूड़ ते शाहिद बीजी आहे त मां बि फ़ैसिलो क़बूलींदुसि। हिकु त साख खे ॾिसंदुसि ऐं ॿियो रईस अब्दुल मजीद खे जा चटी पई भरे ॾींदुसि। पर तूं ॿाह ॿेली थी जा। जेका तुंहिंजी मर्ज़ी मेरुला, मां तोसां आहियां। रोणा तो आणी सचल। फुरकान साथीअ सां थी संभाल मेरुला। फुरकान? हाँ मेरुला, कंहिं महिल बि हमलो करे सघे थो, संभाल। पंहिंजे ख़्याल सां गुज़रियो, हलियो वियो, तकड़ करिया त जवाब में मिले। आई हेडा तू छो हिते आई आई सूतली? हाँ शिकार सारा धाणो के नता पाए। धाणो पंहिंजी धीअ सां मिलण आई आहे, पाणी जी टंकीअ सां न। मां वरी हाणे पाणी जी टंकी आहियां। न तू त माखी जी टंकी आ। सिबान मसल माखी टेपा थी किरई। घर आए मेहमान जो आदरबा कबो या अचर सां चिपड़ी वञबो। धाणो के थी दबाए। धाणो धणकिया ने धणकी ना है। जगत वधिक ना गाले, निकल मुरे घर का। त कई न कम तमाम। हाँ हाँ तू जो घर छा में आ, घर धयानी मुजी धिया। मुजी धी मुमल जो घर आ, तू जो छा में घर आ। आई धनी सो ढलता से तू पाण रही ओधारी। ओधारी थी ट्रेडी करे त धाणो करस फ्रेम ट्रेडो। हां तू मुके इहे थी चवी या ट्रंकी तो तोके बोड़ी दी पी तो सही। चाची चाची ये न कर, खुदा दे दिस रहम कर। अरे परे थी नंदरी निया दंद ता भनियास चंगी तरह। हां इन गुदड़िया तो के धकायो। आई घोड़ा जुल्म मुमल मुमल तो की केतरा बेरा रोक्यो थम ना तेती नहीं दी कर तब नथी मुड़ी। तू मठ कर बाकी हिन भुंडण जो मां बिलो कया थी। आया चई थी निकर हिता त कया न तो खेबरत में गाड़ो। धाणो तो खायो पलांद कंदी फुकी थी आती फुकड़ी वांगुर। हां
कंडे सा डस करे फाटी न पए न त धाणो न चजाए। धाणो धड़किया ने धड़की न है। आई हल हल हाणे हल। हाँ क्या बोला तो क्या तो क्या धक्को है अయ్యా बा या जेका तुंहिंजे अॻियां वञे पई धाणो आई हुई धी खे वठण। हा हथेलो खणी हाणे वञे पई। मूं बि खणी धिको ॾिनमांसि त वञी भित सां पंहिंजे पाण खे आयो अथसि। धाणो धक्को आयो अथसि। धाणो हिते आई छो हुई? सोडल अम्मा मूंसां मिलण आई हुई त चाची अम्मा खे मारे पई। मूं चाची खे रोकियो त चाची मूंखे कावड़ में धिको ॾिनो त ही धक लॻी वियो। अबा तोबा तोबा वॾी कूड़ी आहे। जहिड़ी धाणो कूड़ी तहिड़ी ही धी बुने ते वई आहे। मूंखे अलाए अलाए छा थो थिए सोडल मथो थो फिरे। मुमला 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 अम्मा अम्मा ये तो बेहोश थी वई। अయ్యా बा या मकरेल थई मकर थी करई। धाणो खां इहो ई त सिखियो अथसि। अम्मा मकरेल ना है तू जो तो हिन सां वेर आ ॾिसे ॾिस जाई पई बेहोश थी वई आ। हाय हाय तूं बि हिन जे मकर में अची वे। शाबाश अथई बा। हेॾे ॾिस हेॾे ॾिस रत थो वहेसि ऐं तूं थी चए त मकरेल आ। खुदा खुदा कर पोइ वञ सुरमो खणी अची मथे ते हणी पटी ॿधीसि पंहिंजी दादलीअ खे। जॾहिं खां मोटी आहे तोखे त अलाए छा करे छॾियो अथसि। सुरमे बुरमे मां कुझु न थींदो। मां डॉक्टर वठी थो अचां। जंहिं महिल ॾिस तंहिं महिल ज़ाल जी पाश। ऐं दुनिया में कुझु ॾिठो अथई या न? मां पाछ न ॿधंदोमांसि भला केरु ॿधंदुसि? हिन जो मुखो सवा आहे केरु? हा 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 वठी अच। ओ 4-5 डॉक्टर वठी अच। वठी ईंदुसि 5 न 15 डॉक्टर वठी ईंदुसि। वठी अच वठी अच। जंहिं महिल ॾिस हिन लाइ ज़िंदगी हिनजी ज़हर करे छॾी अथई वेचारीअ जी। मां हुन छा चवां अंबड़ खे? मला वारो कर सोडल रत काॾे वई हुईं किथां थी अचे? तू जो छा वञे पर थी त कहे न बुछड़ो। ए बुध तोखे कहिड़ो हक़ आहे पुछण जो? आहे हक़ पुछण जो। अकेले वते थी गोर घुमंदी औरत आहीं। मर्द थोड़ी आई नंढे फकीर खे कावड़। हाँ हाँ ज़ोरी मालकी मुखे सराब बि न रोकींदो आहे। तू केर थींदो ही जो रोकी तो? मां मासा तो है सुराब मासा तो थी छा? गैरत मुखे ईंदी सुराब खे किथां ईंदी? मना गैरती पुटरा ही न। पुट न मासा ते गैरत या बार खणी खणी झुकी वियो आहियां। हट हितां त हड न भने छॾे। धाणो धड़किया ने धड़की ना है। हाणे है फकीर तुंहिंजा भाग
न मच्छी न पलो रुगो साग ई साग अलाए कॾहिं मासां ते धाणो हिन फ़क़ीर सां अठां थी ॾिठो त न नी चवी छा तोड़े ॾिसो तो घुरी फरमान अली नथो सुझई हिचड़ा आफू साहब बस ने अंत खबर कना जोशना साहब असां सिधो ॻाल्हाए जमादार जबल साहब अंते हुन केस केस न वर्दी न रहंदई साहब केस मना कयो था मूं चयो ये छो था कयो असांजो भी हक आहेस वो भी मुनासिब हिस्सो या मालकी करे तो ये सो घुरी साहब रुगो माके तो हथ लखी ॾियात दोल जमादार तिबो थी तबालीअ जे हवाले थी वञे साहब खान नी बस कर ने अंत खबर कना जोशना इतना हक खाए हक कणक पोखी दे जा तुझो हार पोखाई तो वञा साहब ना मंशा मगर ने अंत खबर कना जोश माफ़ी घुर साहब खां जेको मिलई न ते राज़ी रहो माफ़ी जो साहब गलती थी वियो बाकी ने अंत खबर कना जोशन न त घुरिया माफ़ी तू घुराए तरह जा शशु खान त कम मचाइनि यस सर मुझा भी याद आए साहब मगर ने अंत खबर कना जोशना यार तो वो दर्जी वियो आहे बची वई न हाँ ते छंडो पमदे पमदे रहिजी वियो मरी वञी हा या अध चरी थी हा पोइ बि दिलि ठरे हा ॿाहिरि आहियां त हाणे मार खणी दिलि ते चए थी तोखे मोकिलिया मलाइकनि ॾे उहे पुछाणो कनि तोखां पर कंहिं न कंहिं बहाने सां मोकिलींदी सां त ज़रूर बहाना न ॻोल्ह चाची केरु आहे मुंहिंजो जेको तुंहिंजे लाइ मसला पैदा कंदो तूं निकिरी वई है न तीअं दादन ऐं शफ़न असुल फूकजी विया हुआ बहाने खां सवा असुल न मारियई भला ज़हर आणे ॾे त मां पाण थी पियां मां छो आणे ॾियई ऐं पाण घुराए पी केरु आणे ॾींदो मां निकिरंदसि या कंहिं ॿिए खे चवंदसि त तूं ई वावेला कंदीअ मूं लाइ त घरां निकिती आहे माण्हुनि सां मिली आहे इहे तूं घरां निकिरंदीअ त उडेड़े न छॾियई त पोइ मुझो जीअण जंजाल न बणाए मां चयो न जेकॾहिं मूंखे थोरो बि प्यार ॾींदीअ न त मां घोर वेंदसि तुंहिंजे मथां तो निपटी जे घोर वञण खां त भींग भली भला कुझु बि न ॾे रुगो इहे हिसाब न ॾे त बि मां जी पवंदसि चाची तुंहिंजो जीअण त हराम कंदसि ईअं त सुख सां रहंदी तुंहिंजो साह पींदसि साह खुश न थी तो तू हिते सुख जो साह करदी रिश्ते तो असां हशर छाती कया खुश थी आहे हाणे ठीकु आहे आदा तकलीफ़ अथसि दादा न डॉक्टरनि खां चङी तरह चेक कराइसि
चाची डॉक्टर सां ॻाल्हायो अथमि, बहितरीन डॉक्टर आहे। हुन चयो त अॼु दवाऊं खाए ऐं सुभाणे वरी इहे समूरियूं टेस्टूं थींदियूं ऐं इलाज रिपोर्टनि मुताबिक़ लिखी ॾींदो। खतरे खां ॿाहिरि आहे, बस सिर्फ़ डॉक्टर इजाज़त ॾे त उन गेरे खे ॻोल्हा करे गतरा गतरा कयां, जंहिं मुंहिंजे घर में पर फड़कायो आहे ऐं हयो आहे। खेस मालूम थी वेंदो त दादन मौत आहे, मौत डरणो न आहे। सोट छिरो हिकिड़ो बग़ैर जो घाटो ई न रहंदो। छॾियो फसाद पुट, धूड़ वञी पाए। जंहिं बि कयो आहे लोड़ींदो, रब कंदो। अम्मा मां लोड़ाईंदोसांस, मुंहिंजे अंदर में खूरो आहे। खामी बची पजरी वियो आहियां, कंवल जे करे रुकजी वियो आहियां। सिर्फ़ कंवल घर पहुचे त मां हुन जे मथां कड़कंदुसि। अदा जी मुंहिंजो धकु डॉक्टरनि छुटाए छॾियो आहे, या हुन सां वेहण सां कुझु वरंदो त कोन अदा। अंतर जी बाहि मारणी आहे, या बेइज्जती न आहे त घर जी चाउट टपे। मुंहिंजी इज़त में खलल न आहे जो तोखे धकु हणे। कंवल इहो बि शुक्र आहे मौला जो तूं बची निकिती आहे, पर हू त मारे चुको आहे न, उनखे छॾे ॾियां। माफ़ करे सघे थो माण्हू। ये कीअं माफ़ कबो चाची? माफ़ करे सघिजे थो मज़र, दादन वटि उहो जिगर खुर्दो बि आहे, पर जॾहिं मञे ऐं साम्हूं अचे उनखां पोइ माफ़ी घुरे, न त पोइ खोटिजी वेंदो। दादन सां बेवाजिबी करे ऐं बचे, पर खे छॾ। मज़र डॉक्टर खे ॾिस, कंवल जूं टेस्टूं कराए। मां लाड़काणी हूंदुसि। लाड़काणी? हा मां सरदार बाराम खान सोडल या उन जो दोस्त जेकॾहिं विढ़ंदो आहे न त पोइ बोलाए विढ़ंदो आहे। डिॼी लिकी ऐं बुज़दिलनि वांगुर न विढ़ंदो आहे, जवाननि वांगुर विढ़ंदा आहिनि, जवाननि वांगुर। सरदार असां ॿुधो आहे त दादन जे घर जेको वाक़ियो थियो आहे सो असां ते राणो न चवां त फांसी का न चयां, असां ते केस कराई न सो अञा यादि आहे, ऐं सिर्फ़ु वज़ाहत जे लाइ आहियूं। तव्हांखे ॾिसंदे मां वरी ठरा थो जा। मूं चयो आहे शहबाज़ ख़ान खे त बंदि कराए साज़िशूं। तव्हां ई वारदात कराई आहे। पगना इल्जाम न हणंदा, चयम न सोढल लिक छुप में नाहे विढ़ंदो। कंधार मां आयल कंधार आहीं जो लिक छप न कंदे। पीरला क़ासिम करंटा खारे या मारे। मां मुरलियूं ॿुधणु पसंदि न आहियां कंदो। तव्हां आहियो या न आहियो इहो वक़्तु साबित कंदो। हा सरदार जो हुकुम आहे त जरगे खां अॻु कुझु बि न आहे करणो, न त असांजा फट अञा ताज़ा आहिनि। पीरल
धमकी ना ना धमकी ना बुधो सोठल जी सट दुश्मन जी निड़ीअ ते लत अज सोढल बघेड़ के सिर सां मजण कासिम जे खाॿे हथ जो ख्याल आ छो त कासिम करंट आ हारे या मोरे सोटरा अच त हलो अचायो रोकियो सरकार हिननि जा मुंह क्यारीअ तरफ़ फेराए मोकिलियो हुआ न पकना हिकिड़ो ॾींहुं नाहे रोज़ तो बेरे